चार बुराइयों। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चार बुराइयों दुआए अत्तार। ए अल्लाह पाक जेको भी हीउ रिसालो चार बुराइयूं पढ़ी या ॿुधी वठे उनखे तमामु बुराइयुनि ऐं मूज़ी बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए, खेसि वालिदैन ऐं ख़ानदान समेत बग़ैर हिसाब जी बख़्शिश फ़रमाए। आमीन बेजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। हिक बुज़ुर्ग जंगल में सफ़र करे रहियो हो त राति थी वई। हर तरफ़ ख़ौफ़नाक जानवर घुमी रहिया हुआ। खेसि ख़ौफ़ महसूस थियो त ओचितो ई हदीस पाक यादि आयसि जेको हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। मुस्लिम हदीस 912 सफ़ो 172। उन्हनि दुरूद शरीफ़ पढ़ियो ऐं हिकु हंधि सुम्ही पिया। सॼी राति सुकून सां गुज़ारियऊं ऐं को बि जानवर खेसि वेझो बि न वियो। पोइ उन हदीस बाबति उन्हनि फ़रमायो, मूं इन करे दुरूद शरीफ़ पढ़ियो हो छो त हिकु भेरो दुरूद पढ़ण वारे ते अल्लाह पाक जूं 10 रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। ऐं जॾहिं मूंखे अल्लाह पाक जी 10 रहमतुनि घेरे वरितो त पोइ कंहिं झंगली जानवर जी कहिड़ी मजाल जो हू मुंहिंजी तरफ़ अखि खणी बि ॾिसे। सआदतु दारैन सफ़ो 152। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इहो सभु ईमान जी मज़बूती ते दारोमदार हूंदो आहे। तव्हां उन बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैहि जी ईमान जी मज़बूती मुलाहिज़ा फ़रमाई जॾहिं त असांजी हालत इहा आहे जो असां अल्हम्दुलिल्लाह मोमिन त आहियूं, पर असांजी बि तवजो ज़ाहिरी सबबनि ॾांहुं वधीक हूंदी आहे। अल्लाह पाक असांजो ईमान बि पुख़्तो फ़रमाए। आमीन बेजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चार पखी ऐं ख़ुदा जी कुदरत। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम समुंड जे किनारे हिकु लाश ॾिठो। सूरत हाल ही हुई जो जॾहिं पाणी ईंदो हो त मच्छियूं अची उन लाश खे खाईंदियूं हुयूं। जॾहिं पाणी घटिबो हो त जानवर उन लाश खे खाईंदा हुआ ऐं जॾहिं जानवर खाई हलिया वेंदा हुआ त पखी चुंबूं हणी खाईंदा हुआ। इहो मंज़र ॾिसी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कयो, ए अल्लाह, बेशक तूं क़ादिर आहीं ऐं मूंखे यकीन आहे त तूं मरण खां पोइ ॿीहर ज़िंदा फ़रमाईंदे, पर मूंखे तजसुस थी रहियो आहे त काश मां इहो मंज़र पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघां त तूं क़यामत जे ॾींहुं उन इंसान खे कीअं गॾु कंदे जंहिंजे जिस्म जा कुझु हिसा मच्छियुनि जे पेट में, कुझु दरिंदनि जे पेट में ऐं कुझु पखियुनि जे ओजरियुनि में हलिया विया। अल्लाह पाक हुकुम ॾिनो, ए इब्राहीम, तूं 4 पखी धार ऐं उन्हनि खे ख़ूब मानूस कर, हिराए। जॾहिं उहे चङी तरह मानूस थी वञनि त उन्हनि खे ज़िबह कर। ज़बह करण खां पोइ उन्हनि जा मथा मुंडियूं पाण वटि रखी छॾ ऐं गोश्त जो क़ीमो बणाए उन खे इर्द गिर्द जे मुख़्तलिफ़ जबलनि ते थोरो थोरो रखी अचु ऐं उन्हनि खे सॾु कर। पोइ असां तोखे पंहिंजी कुदरत जो करिश्मो ॾेखारींदासीं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां 4 पखी, मोर, कुकड़, कबूतर ऐं ॻिझ पालियो। जॾहिं उहे चङी तरह मानूस थी विया त पाण उन्हनि चइनि खे ज़बह करे मुंडियूं पाण वटि रखी वरितियूं ऐं गोश्त जो क़ीमो करण खां पोइ मुख़्तलिफ़ जबलनि ते थोरो थोरो रखी आया। इन खां पोइ पाण अलैहिस्सलाम उन्हनि खे पुकारियो त अल्लाह जे हुकुम सां मुंहिंजे वेझो अचो। संदन पुकारण सां ई चइनी पखियुनि जो क़ीमो गॾु थियणु लॻो। हॾियूं हिक ॿिए सां जुड़ण लॻियूं ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे 4 पखी तयारु थी विया। पोइ उहे डोड़ंदा अची पंहिंजनि मुंडियुनि सां जुड़ी विया। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम जॾहिं इहो रूह परवर मंज़र ॾिठो त संदन दिलि खे इत्मिनान ऐं क़रार हासिल थी वियो। तफ़सीर जमल सीपारो 3 सूरह बक़रा तहतुल आया 260 329/1। हिन सॼे मज़मून खे अल्लाह पाक सीपारे 3 सूरतुल बक़रा जी आयत नंबर 260 में हिन तरह बयानु फ़रमायो आहे, व इज़ क़ाल इब्राहीम रब्बी अरिनी कैफ़ तुह्यिल मौता क़ाल अवलम तुअमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी क़ाल फ़ख़ुज़ अर्बअतम मिनत तैर फ़सुरहुन्न इलैक सुम्म इज्अल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़अन सुम्म उदउहुन्न यअतीनक सअया वअलम अन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम।
तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं जॾहिं इब्राहिम अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, तूं मूंखे ॾेखार त तूं मुअलनि खे कीअं जीआरींदे। अल्लाह फ़रमायो, छा तोखे यकीन नाहे? इब्राहिम अर्ज़ु कयो, यकीन छो न आहे, पर इहो चाहियां थो त मुंहिंजी दिलि खे क़रार अची वञे। अल्लाह फ़रमायो, पोइ पखियुनि मां के 4 पखी पकड़, पोइ उन्हनि खे पाण सां मानूस कर, पोइ उन्हनि सभिनी जी हिकु हिकु टुकड़ो हर जबल ते रखी छॾ, पोइ उन्हनि खे सॾु कर त उहे तो वटि डोड़ंदे हलिया ईंदा, ऐं ॼाणे छॾ त अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो तव्हां, अल्लाह पाक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजी कुदरत जो कहिड़ो अज़ीम शान नज़ारो ॾेखारियो। बेशक अल्लाह पाक जी कुदरत कामिल आहे, हू जेको चाहे करे सघे थो ऐं हू हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। चइनि पखियुनि में 4 बुराइयूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन चइनि पखियुनि खे ज़बह कयो, उन्हनि चइनि ई में हिकु हिकु बुरी आदत पाती वञे थी। मिसाल तौरु मोर तमामु हसीन पखी आहे, इन जा पर तमामु ख़ूबसूरत आहिनि, ऐं शायदि पखियुनि में सभ खां वधीक हसीन बि इहो ई आहे। पर इन में हिकु बुरी आदत इहा आहे त उनखे पंहिंजे हुस्न ऐं जमाल ते वॾो नाज़ हूंदो आहे। अल्लाह पाक उन जो नाज़ टोड़ण लाइ उन जा पेर बदसूरत बणाया। जॾहिं हू मौज मस्तीअ में अची नाच कंदो आहे ऐं पाण खे वॾो हसीन गुमान कंदो आहे, पर जीअं ई संदसि नज़र पंहिंजे पेरनि ते पवंदी आहे त हुस्न जो सॼो नशो लही वेंदो अथसि ऐं अखियुनि मां लुड़क लड़ी पवंदा अथसि। गिज ही बिल्कुलु बदनाम पखी आहे। ही मुर्दार खाईंदो आहे ऐं इन जी बुरी आदत हीअ आहे त इन में हिर्स ऐं लालच तमामु घणी भरियल हूंदी आहे। कुकड़, इन में बुरी आदत इहा आहे त उन में शहवत घणी हूंदी आहे। कबूतर, इन में बुरी सिफ़त इहा आहे त उनखे पंहिंजी बुलंद परवाज़ी ते वॾो नाज़ हूंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं इन्हनि चइनि पखियुनि खे ज़बह कयो त संदन दिलि खे क़रार अची वियो। अॼु जेकॾहिं को मुसलमान इन्हनि चइनि बुरियुनि आदतुनि खे ज़बह करे छॾे, याने जेकॾहिं कंहिं में हुस्न ऐं जमाल आहे ऐं हू इन खे वधीक निखारे थो ऐं उन ते नाज़ करे थो, त हू पंहिंजे हुस्न वारे नाज़ खे ख़तमु करे छॾे। जेकॾहिं कंहिं में अजायो शहवत आहे त उन ते करे वठे। जेकॾहिं को हिर्स ऐं तमा जो शिकार आहे ऐं दुनिया जी दौलत ते फ़िदा आहे त हू दुनिया जी लालच खे दिलि मां कढी छॾे। जेकॾहिं कंहिंजे दिलि में वॾाई याने उहिदे ऐं कुर्सीअ जी ख़्वाहिश आहे त उहा ख़तमु करे छॾे। इंशा अल्लाहुल करीम उन जी दिलि खे बि क़रार हासिलु थी वेंदो ऐं दिलि नूर ऐं मारिफ़त सां भरिजी वेंदी। बदक़िस्मतीअ सां हाणे इहे 4 आदतूं आम थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं कंहिं में हुस्न जमाल आहे त हू साम्हूं वारे खे मुंहुं नथो लाहे, पंहिंजो पाण खे वॾो हसीन जमील सम्झी ख़ूब आकिड़िजी हले थो। अहिड़नि माण्हुनि खे सम्झाइण लाइ बुज़ुर्गनि जा तमामु प्यारा वाक़िआ मिलनि था। अचो त इन सिलसिले में हिकु नसीहत आमेज़ वाक़िओ पढ़ूं। आकिड़िजी हलण वारे खे नसीहत। हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि नक़ल फ़रमाइनि था, हज़रत ताऊस रहमतुल्लाहि अलैहि हिकु शख़्स खे आकिड़िजे हलंदे ॾिसी फ़रमायो, इहा चाल उन शख़्स जी नाहे जेको इहो ॼाणंदो हुजे त संदसि पेट में छा आहे, याने उन जे पेट में पाखानो ऐं गंदु भरियल आहे। कीमिया सआदत 721/2। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं को पंहिंजे हुस्न जमाल ते तकबुर करे थो त खेसि घुरिजे त पंहिंजी तख़लीक़ ते ग़ौर करे। उन ते वाज़िह थी वेंदो त संदसि तख़लीक़ रत ऐं नुतफ़े मां थी आहे। अहिड़े तरह ग़ौर करणु फ़िक्र करण सां इंशा अल्लाह उन जी तकबुर जहिड़ी बुरी आदत ख़तमु थी वेंदी। अॼुकल्ह हर को पंहिंजे बुलंद परवाज़ी याने मनसब ऐं उहिदे पुठियां डोड़ी रहियो आहे। जेकॾहिं कंहिंखे बुलंद परवाज़ी याने को वॾो उहिदो या मनसब मिली वञे त उनखे वॾे तकबुर अचणु लॻंदो आहे। अहिड़नि खे उन्हनि माण्हुनि जे अंजाम मां इबरत हासिलु करणु घुरिजे जिन जी हलाकत जो सबबु संदन उहिदो ऐं मनसब बणियो। अचो उहिदे ऐं मनसब ते तकबुर कंदड़नि जो अंजाम मुलाहिज़ा करियो, जीअं त फ़िरऔन ऐं नमरूद जो अंजाम। जॾहिं फ़िरऔन खे उहिदो मिलियो, हू फूकिजी वियो ऐं ख़ुदाईअ जी दावा करे वेठो। 300 साल अयाशी कंदो रहियो, पर आख़िरकार अंजाम इहो थियो त हू दरियाए नील में वॾी ज़िलत सां ॿुॾी मुओ। अहिड़ी तरह जॾहिं नमरूद खे उहिदो मिलियो,
हू बि ख़ुदा हुजण जी दावा करे वेठो। आख़िरकार खेसि हिकु मच्छर ज़रिए हलाक कयो वियो। उहिदो उहो ई सुठो आहे जेको इस्लाम जी महबत सां हुजे। यादि रखो, उहिदो उहो ई सुठो आहे जेको इस्लाम जी महबत सां हुजे। जीअं असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबाए किराम रज़ी अल्लाहु अन्हुम वटि हो ऐं उहे उनखे दीन इस्लाम जी तबलीग ऐं माण्हुनि जी भलाई लाइ इस्तेमालु कंदा हुआ। अहिड़ी तरह असांजे बुज़ुर्गनि ऐं औलियाए इज़ाम रहमतुल्लाहि अलैहिम वटि बि उहिदो हो ऐं अहिड़ो उहिदो जो दुनिया मां पर्दो फरमाइण खां पोइ अॼु बि पंहिंजे उर्स जे मौक़े ते लखे माण्हुनि खे गॾु करे वठंदा आहिनि। जॾहिं त को बि वॾे में वॾो सियासी लीडर एतिरा माण्हू गॾु नाहे करे सघंदो। अॼु बि रोज़ानो हज़ारे माण्हू इन्हनि जे मज़ारुनि ते हाज़िरी ॾींदा आहिनि ऐं हाणे बि अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि जे दिलुनि ते उन्हनि जी हुकूमत जारी आहे। यादि रहे त अॼुकल्ह दुनियावी क़ानून जे एतबार खां जेकॾहिं कंहिंखे को उहिदो या मनसब मिलंदो आहे त उहो सिर्फ़ु 5 सालनि लाइ हूंदो आहे, जॾहिं त औलियाए किराम जी हुकूमत सवें साल गुज़रण जे बावजूदु अॼु बि जारी आहे ऐं जारी रहंदी। जेकॾहिं कंहिं ते उहिदे जी धुन सवार आहे ऐं मक़सदु सिर्फ़ु दुनिया ठाहिण या दौलत कमाइण आहे त यक़ीनन उहा उन जी बुरी सिफ़त आहे। खेसि घुरिजे त पंहिंजे इन बुलंद परवाज़ीअ जी चाहत खे ख़तमु करे त जीअं खेसि दिली सुकून हासिलु थिए। हा, जेकॾहिं वाक़ई को दीन इस्लाम जी ख़िदमत लाइ उहिदो या मनसब माणण जी कोशिशि करे थो त उहो तारीफ़ जे लाइक़ु आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अॼोके हिन फितने वारे दौर में शहवत जहिड़ी बुरी ख़सलत खे क़ाबू में रखण बि तमामु ज़रूरी आहे, न त इहा वॾनि वॾनि खे बर्बादु करे छॾींदी आहे ऐं बादशाहनि खे ग़ुलाम बणाए छॾींदी आहे। तारीख़ में अहिड़ा कई वाक़िया मिलनि था त जेके माण्हू वॾा बुज़ुर्ग ऐं वली मञिया वेंदा हुआ, उन्हनि सां शहवत अहिड़ो हशर कयो जो संदनि विलायतूं खसियूं वयूं ऐं उहे किथां खां किथे पहुची विया। अचो हिकु अहिड़े शख़्स जो इबरतनाक दास्तान मुलाहिज़ा करियो जेको शहवत सबबु पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत बर्बादु करे वेठो। जीअं त बदनसीब आबिद। बनी इसराईल में हिकु आबिद हो जंहिंजूं दुआऊं रद्द न थींदियूं हुयूं। माण्हू पंहिंजा मरीज़ वटसि आणींदा हुआ, हू दुआ कंदो हो त उहे सिहतयाब थी वेंदा हुआ। हिकु भेरो इलाज लाइ बादशाह जी न्याणी खे उन वटि छॾियो वियो। हू उन जो इलाजु कंदो रहियो एतिरे ताईं जो शैतान उन जे दिलि में बुराई विधी ऐं न थियण वारी ॻाल्हि थी वई। हिन ख़ौफ़ जे करे छोकिरीअ खे क़त्ल करे दफ़न करे छॾियो। शैतान इंसानी शिकिल में बादशाह वटि वियो ऐं खेसि उन वाक़िए खां आगाह करे क़ब्र बाबति बि ॿुधायो। जीअं त बादशाह जॾहिं ज़मीन खोटाई त लाश बरआमद थियो। हाणे जॾहिं सज़ा तौरु उन आबिद खे फांसीअ ते लटकायो वञणु लॻो त शैतान वटसि आयो ऐं चवणु लॻो, मां तोखे इन खां निजात ॾियारे सघां थो, पर शर्त इहो आहे त तूं मूंखे सजदो कर। आबिद शैतान खे सजदो कयो त शैतान खिली ॾिनो ऐं चयाईं, मुंहिंजो तोसां को तालुक़ु नाहे। पोइ उन बदनसीब आबिद खे फांसीअ ते लटकायो वियो। तंबीहुल गाफ़िरीन सफ़ो 326। गौर करियो, शहवत ते कंट्रोल न करण जे करे बदनसीब आबिद पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत बर्बादु करे वेठो। बदक़िस्मतीअ सां अॼुकल्ह हालात एतिरा ख़राब थी विया आहिनि जो जेकॾहिं को हिन दौर में गुनाह खां बचियल आहे त शायदि इन करे जो खेसि गुनाह करण जो मौक़ो नाहे मिलियो, या हू इन ॻाल्हि खां डिॼे थो त किथे बेइज़्ज़ती न थी वञे। न त जेकॾहिं बिल्कुलु खुलियल छूट मिली वञे त शायदि ई को गुनाह खां रुकिजी सघे। जंहिं तरह अॼुकल्ह घिटियुनि में खुले आम नाच गाने जा प्रोग्राम थी रहिया आहिनि, ईअं लॻे थो ॼण गुनाहनि जी खुलियल छूट मिली चुकी आहे। कारुनि में सफ़र करण वारा गाना ॿुधी मस्तीअ में झूमी रहिया हूंदा आहिनि ऐं स्कूटर ऐं साइकिल हलाइण वारा गाननि जो आवाज़ु ॿुधी पंहिंजा मथां लोॾणु शुरू करे ॾींदा आहिनि। अहिड़ो नाज़ुक दौरु अची वियो आहे जो छोकिरा ऐं छोकिरियूं गॾिजी नचंदा आहिनि ऐं नाच गाने जा अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा आहिनि जो इन्हनि में जेको कुझु थींदो आहे उनखे लफ़्ज़नि में बयानु करणु मुनासिबु नाहे। अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया जी महबत ते फ़िदा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो,
दौर वॾो नाज़ुक आहे। ख़ुदारा पंहिंजो पाण खे संभालियो। जेके माण्हू इज्तिमाअनि में शिरकत करे सुनतुनि भरियुनि बयाननि खे ॿुधंदा आहिनि, घटि में घटि उन्हनि खे सम्झी वञणु घुरिजे ऐं शुक्र अदा करणु घुरिजे त खेनि सम्झाइण वारा मौजूदु आहिनि, जेके पुकारे सम्झाईंदा, क़ुरान ऐं हदीस ॿुधाईंदा ऐं हीअ ॿुधाईंदा आहिनि त जंहिं तरफ़ माण्हू वञी रहिया आहिनि इहो असांजो रस्तो नाहे। यादि रखो, असांजो रस्तो मदीने जो रस्तो आहे ऐं असांखे सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि खे मञिणो आहे जिन जो असांखे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम ॾिनो आहे। बदक़िस्मतीअ सां मुसलमाननि जी वॾी अक्सरियत गुनाहनि में मुब्तला थी चुकी आहे ऐं ईअं लॻे थो ॼण हू गुनाहनि खे दिलो जान सां चाहिनि था। कहिड़ो घरु अहिड़ो आहे जिते इस्लाम जा प्यारा उसूल अपनाया विया आहिनि? कहिड़ो घरु आहे जंहिंजो ॿार नमाज़ी ऐं सुन्नतुनि जो पाबंद आहे? कहिड़ो घरु आहे जंहिंमें रहंदड़ तमामु औरतूं पर्दे वारियूं आहिनि? कहिड़ो घरु आहे जंहिंमां मौसीक़ीअ जा आवाज़ बुलंद नथा थियनि? मालूम थियो त मुसलमाननि जी ग़ालिब अक्सरियत गुनाहनि खे सीने सां लाहे चुकी आहे ऐं दुनिया जी महबत ते फ़िदा आहे। शायदि माण्हू ही सम्झनि था त हू हिन दुनिया में हमेशह रहंदा, हालांकि ईअं नाहे। हिन दुनिया में न को हमेशह रहियो आहे ऐं न रहंदो। कॾहिं कॾहिं मौत अहिड़े अजीब अंदाज़ सां ईंदो आहे जो ॾिसंदड़ हैरान रहिजी वेंदा आहिनि। जीअं त इबरतनाक मौत। हिकु शख़्स पुल जे फुटपाथ ते पूरी हिफ़ाज़त सां हली रहियो हो त एतिरे में संदसि वेझो खां हिकु ट्रालर लंघियो जंहिंजो टायर हिकु ज़ोरदार झटके सां निकिरी वियो ऐं वञी उन शख़्स खे लॻो, जंहिंजे करे उहो वीचारो उछिलजी पुल तां हेठि वञी किरियो। ॻाल्हि इते ई ख़तमु न थी। टायर खेसि लॻण खां पोइ ॿीहर उछलियो ऐं पुल जे हेठियां जिते हू किरियो पियो हो खेसि वञी ॿीहर लॻो ऐं अहिड़ी तरह वीचारे जूं हॾियूं चिकना चूर थी वियूं ऐं हिन उते ई दम टोड़े छॾियो। अहिड़ी तरह कॾहिं कॾहिं चङो भलो सिहतमंद माण्हू ओचितो मौत जो शिकार थी वेंदो आहे। जीअं त रेफरी जो ओचितो मौत। तमामु पुराणी ॻाल्हि आहे त हिकु अख़बार में हीअ ख़बर शाये थी, किथे फुटबॉल जो मैच थी रहियो हो ऐं हिकु साहिब रेफरी बणिजी उन मैच जी निगरानी करे रहियो हो। मैच दौरान रेफरी साहिब खे ओचितो दिलि जो दौरो पियो। हू हेठि किरियो ऐं उन महिल ई संदसि हार्ट फेल थी वई। गौर करियो, रेफरी तंदुरुस्त ऐं हाज़िर दिमाग़ हूंदो आहे छो त खेसि फ़ैसिलो करणो हूंदो आहे, पर वीचारे जो लाश रांदि जे मैदान मां खणी वञिणो पियो। प्यारा इस्लामी भाइरो, हिन मुख़्तसर ज़िंदगीअ में हेॾां होॾां जे चकरनि में पवण बजाए अहिड़ा कम करियो जेके आख़िरत में कमु अचनि। असांखे दुनिया में जेतिरे क़दुरु रहणो आहे उन लाइ ओतिरी कोशिशि करणु घुरिजे ऐं जेतिरो वक़्तु क़ब्र ऐं हशर में गुज़ारणो आहे दुनिया में उन जी ओतिरी तयारी करणु घुरिजे, छो त क़यामत जे ॾींहुं 50,000 सालनि जे बराबरि हूंदो। इन करे दुनिया में उन जी ख़ूब तयारी करणी पवंदी। ॾिसो, जेकॾहिं असांखे हैदराबाद वञिणो हुजे त असां का ख़ासि तयारी नाहियूं कंदा, पर जेके कपिड़ा पातल हूंदा आहिनि इन्हनि में ई हलिया वेंदा आहियूं। पर जॾहिं पंजाब वग़ैरह कंहिं परे वारे हंधि वञिणो हुजे त 2-3 कपिड़नि जा वॻा ऐं कुझु ज़रूरी शयूं बि गॾु खणंदा आहियूं, छो त सफ़र जे एतबार खां तयारी कई वेंदी आहे। तंहिं करे जेतिरो अरसो असांखे क़ब्र में रहणो आहे ओतिरी क़ब्र जी तयारी करणु घुरिजे ऐं जेतिरो वॾो क़यामत जो ॾींहुं आहे उन जी बि ओतिरी तयारी करणु घुरिजे। जेके माण्हू दुनिया में रही आख़िरत जी तयारी नाहिनि कंदा ऐं दुनिया जी ग़फ़लतुनि ऐं उन जी महबत में गुम थी वेंदा आहिनि, उन्हनि जो अंजाम तमामु ख़राबु थींदो आहे। जीअं त 4 आफ़तूं। अल्लाह पाक जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था, जंहिं इन हालत में सुबुह कई जो उन जो सभ खां वॾो मक़सदु दुनिया हुजे त उनखे 4 अहिड़ियुनि आफ़तुनि में मुब्तला कयो वेंदो आहे जिन मां हू कॾहिं बि फ़ारिग़ नाहे थींदो। 1, अहिड़ो ग़म जेको कॾहिं ख़तमु न थिए। 2, अहिड़ी मसरूफ़ियत जंहिंमां वांदिकाई न थिए। 3, अहिड़ो फ़क़्रु मुहताजी जंहिंखां पोइ ख़ुशहाली न हुजे। ऐं 4, अहिड़ी उम्मीद जेका कॾहिं पूरी न थिए। फ़िरदौसुल अख़बार 296/2 हदीस 62-27। प्यारा इस्लामी भाइरो, अॼुकल्ह नमाज़ फ़जर लाइ उथे केरु थो? मुसलमाननि जी अक्सरियत नमाज़ पढ़े किथे थी?
सिर्फ़ु 4 या 5% मुसलमान नमाज़ पढ़ंदा हूंदा। जेकॾहिं अक्सरियत पढ़े हा त मस्जिदूं घटि पइजी वञनि हा। असां जॾहिं सुबुह जो उथंदा आहियूं त असांजी सोच हूंदी आहे त 8 या 9 वॻे दुकानु खोलणो आहे। शायदि ई को गारनि या जबलनि में हुजे जेको दुनिया सां महबत न कंदो हुजे, न त अॼुकल्ह माण्हुनि जी वॾी तादाद दुनिया जी महबत में फाथल आहे। यादि रखो, दुनिया जी महबत मां हीअ मुराद नाहे त माण्हू हलाल रोज़ी कमाइणु छॾे ॾे ऐं पिनंदो वठे, पर इन मां मुराद हीअ आहे त हर वक़्तु दुनिया कमाइण ऐं मालो दौलत वधाइण बाबति सोचींदो रहे ऐं दुनिया कंदो रहे। अहिड़ी तरह माउ पीउ ऐं ॿारनि जी ख़िदमत लाइ शरीअत जे दायरे में रहंदे ज़रूरत आहर हलाल रोज़ी कमाइण बि दुनिया जी महबत में दाख़िल नाहे। बदक़िस्मतीअ सां असां ते दुनिया जी महबत एतिरी ग़ालिब थी चुकी आहे जो असां दुआ बि दुनिया जी बहितरीअ लाइ कराईंदा आहियूं। जीअं कई माण्हू रोज़ीअ में बरकत लाइ दुआ जो चवंदा आहिनि, पर नेकियुनि में बरकत बाबति दुआ जो को बि नाहे चवंदो। ईअं ई पढ़ाईअ में दिलि लॻण लाइ त घणा माण्हू दुआ जो चवंदा आहिनि, पर नमाज़ में दिलि लॻी वञे इन बाबति को चवंदो आहे। इहो इन करे आहे जो असां ते दुनिया जी महबत ग़ालिब आहे। केतिरा ई वीचारा ही चवंदे ॿुधण में ईंदा आहिनि त असांजे फजर में अखि खुलंदी आहे, पर असां सुस्ती जे करे वरी सुम्ही पवंदा आहियूं। अहिड़नि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं पिकनिक ते वञिणो हुजे त ख़ुशी जे करे खेनि सॼी राति निंड नाहे ईंदी। ईअं ई जेकॾहिं ड्यूटी ते वञिणो हुजे त तॾहिं बि सुबुह जो सवेर अखि खुली वेंदी आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी सुस्ती नाहे थींदी। जीअं कुझु कंपनियुनि जे मुलाज़िमनि जी ड्यूटी टाइम सुबुह जो 4 या 5 वॻे शुरू थींदो आहे त सभु मुलाज़िम सुबुह सवेर उथी वेंदा आहिनि। ईअं ई जेकॾहिं परॾेह वञण लाइ कंहिंजी फ्लाइट सुबुह जो 4 या 5 वॻे हुजे त हू पूरे वक़्त ते एयरपोर्ट पहुची वेंदो आहे, छो त हुन पैसा ख़र्च कया हूंदा आहिनि, जॾहिं त नमाज़ लाइ पैसा ख़र्च नाहिनि कया। इन करे अखि नाहे खुली सघंदी। पहिरीं आफ़त, बहरहाल जंहिं इन हालत में सुबुह कई जो उनजो सभ खां वॾो मक़सदु दुनिया हुजे त अहिड़े शख़्स खे 4 आफ़तुनि में मुब्तला कयो वेंदो आहे, जिन मां पहिरीं आफ़त हीअ आहे त उनखे अहिड़े ग़म में मुब्तला कयो वेंदो आहे जंहिंजो को इलाजु नाहे हूंदो। थोरो गौर करियो, अॼु केरु ख़ुशि आहे? कंहिंजो पीउ बीमार आहे, कंहिंजी माउ, कंहिंजो ॿारु बीमार आहे, त को बेरोज़गार, को तंगदस्त आहे त को कर्ज़दार, कंहिंसां को मसइलो आहे त कंहिंसां को। मतिलबु त माण्हुनि जो वॾो अंग कंहिं न कंहिं ग़म में गिरफ़्तार आहे। ॿीं आफ़त, जेको शख़्स इन हालत में सुबुह कंदो आहे जो उनजो सभ खां वॾो मक़सदु दुनिया हुजे त उन ते ॿीं आफ़त हीअ विधी वेंदी आहे त हू अहिड़ी मसरूफ़ियत में फासी पवंदो आहे जंहिंमां वांदिकाई न हुजे। इन करे आम तौर ते वीचारा सरमायादार वधीक मसरूफ़ नज़र ईंदा आहिनि। उमूमन ॾिठो इहो ई वियो आहे त आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे सुनतुनि भरियलु इज्तिमाअनि में ग़रीब वधीक ईंदा आहिनि, जॾहिं त अमीरनि खे वक़्तु नाहे मिलंदो, छो त खेनि दुकानु खुलियलु रखिणो हूंदो आहे। जेकॾहिं दुकानु बंदि हुजे त ॾे वठि जो हिसाबु करिणो हूंदो आहे ऐं फ़ोन ते पार्टियुनि सां राब्तो क़ाइमु रखिणो हूंदो आहे। जेकॾहिं मालदार बणिजणो आहे त मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाहु अन्हु जहिड़ो बणिजो त हू मालदार हुजण बावजूदु प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर रहंदा हुआ, दीन जो कमु कंदा हुआ ऐं क़हत जे ॾींहंनि में पंहिंजे माल सां मुसलमाननि जी ख़ूब मदद फ़रमाईंदा हुआ। जीअं त हज़रत उस्मान ग़नी जो शान सखावत, मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त जे दौर में क़हत पियो, जंहिंजे करे माण्हू तमामु परेशान थिया। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, अॼु शाम ताईं अल्लाह पाक तव्हांजी परेशानी दूर करे छॾींदो। जीअं त हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाहु अन्हु जा 1000 उठ अनाज सां लॾियल आया। मदीने पाक जा वापारी अनाज ख़रीद करण लाइ हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाहु अन्हु वटि पहुता त पाण उन्हनि खे फरमायो, हीअ ॿुधायो त मुल्क शाम मां जेको अनाज मूं वटि आयो आहे तव्हां इन ते केतिरो नफ़ो ॾींदा? वापारियुनि चयो, 10 रुपयनि जे अनाज ते 2 रुपया। हज़रत उस्मान ग़नी रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो, मूंखे इन खां वधीक मिले थो
वापारियुनि चयो जेको माल अवां 10 रुपयनि में ख़रीद कयो आहे असां उन ते 15 रुपया ॾींदासीं। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मूंखे इन खां बि वधीक मिली रहियो आहे। ताजरनि हैरत मां चयो उहो वधीक ॾियण वारो केरु आहे? पाण फरमायाऊं मूंखे 1 रुपये जे माल जे 10 रुपया क़ीमत मिली रही आहे। छा तव्हां इन खां वधीक ॾेई सघो था? वापारियुनि इनकार करे छॾियो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मां तव्हां माण्हुनि खे गवाह बणायां थो त मूं ही अनाज अल्लाह पाक जी वाट में मदीने जे फ़क़ीरनि खे ॾेई छॾियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ो मालदार शायदि ई किथे हुजे। न त अॼुकल्ह हीअ सोच हूंदी आहे त तमामु घणो अनाज गुदामनि में लिकाए रखियो वञे ऐं क़हत पवण ते महांगो करे विकिरो कयो वञे। भली क़ौम सुभाणे बुख मरे, अॼु ई मरी वञे, पर पंहिंजी तिजोरी कंहिं बि सूरत में ख़ाली न थियणु घुरिजे। बहरहाल दुनिया सां मुहबत करण वारे ते अहिड़ी मसरूफ़ियत विधी वेंदी आहे जो उनखे वांदिकाई नाहे मिलंदी ऐं वीचारो इन हाल में मरंदो आहे जो सेठ जी को फ़िक्र थी इक इक के दस दस कीजिए, मौत आ पहुंची के मिस्टर जान वापस कीजिए। टीं आफ़त, जेको शख़्स इन हाल में सुबुह कंदो आहे त उन जो सभ खां वॾो मक़सदु दुनिया हूंदो आहे त उन ते टीं आफ़त हीअ विधी वेंदी आहे त हू अहिड़े मुफ़लिसीअ में फासी पवंदो आहे जो कॾहिं मालदार नाहे थींदो। शायदि तव्हां सोचो त मुआशिरे में अहिड़ा केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे सुबुह शाम माल कमाइण जो फ़िक्रु हूंदो आहे, पर उन जे बावजूदु उहे मुफ़लिस न आहिनि पर मालदार हूंदा आहिनि। त यादि रखो, असल मालदारी हीअ नाहे त कंहिं वटि माल ऐं दौलत जी घणाई हुजे, पर असल मालदारी हीअ आहे त बानो दिली तौरु मालदार हुजे। अहिड़ी तरह बुज़ुर्गी हीअ नाहे त बानो उमिरि जे लिहाज़ खां वॾो हुजे। जीअं असां वटि वॾनि पोढ़नि खे ख़ुशामद तौरु बुज़ुर्ग चयो वेंदो आहे, जेतोणीकि केतिरनि ई वीचारनि पोढ़नि खे न त दुरुस्त तरीक़े सां वुज़ू करणु ईंदो आहे ऐं न ई नमाज़ पढ़णु ईंदी आहे। इन सिलसिले में हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह वॾी प्यारी ॻाल्हि इरशाद फरमाई आहे, बुज़ुर्गी ब अक़ल अस्त न ब साल, तवंगरी ब दिल अस्त न ब माल। याने बुज़ुर्गी अक़ुल सां आहे न के उमिरि जे लिहाज़ खां, मालदारी दिलि सां आहे न की मालो दौलत सां। गुलिस्तान सादी सफ़ो 20। मालदार हुजण बावजूदु ग़रीब। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेको शख़्स दिली तौरु मालदार नाहे उहो ज़ाहिरी तौरु केतिरो बि मालदार हुजे, मुफ़लिस ई हूंदो आहे। अहिड़े शख़्स खे माल जी हवस वधीक हूंदी आहे। हू पंहिंजो माल वधाइण लाइ प्राइज़ बॉन्डनि जो दस्तियूं जमा करे रखंदो आहे। उन जो पंहिंजे मुल्क में कारोबार करण सां पेट नाहे भरिजंदो त ॿियनि मुल्कनि जो रुख़ कंदो आहे ऐं ईअं सॼी दुनिया में कारोबार पखेड़े छॾींदो आहे। पर अफ़सोस दुनियावी मसरूफ़ियत जे करे हू दीन लाइ वक़्तु नाहे कढी सघंदो। यादि रखो, जंहिंमें दुनियावी मालो दौलत जी हवस न हुजे ऐं हू राति जो मानी खाए इत्मिनान सां सुम्ही पवंदो हुजे, इहो ई सभ खां वॾो मालदार आहे। इहो वीचारो कहिड़ो मालदार आहे जंहिंखे न ॾींहं जो आरामु मिलंदो हुजे न राति जो। जेकॾहिं राति जो थकिजी सुम्हंदो आहे त ओचितो फ़ोन जी घंटी वॼण सां उथी पवंदो आहे। कुझु माण्हू ज़ाहिरी तौरु मालदार न आहिनि हूंदा, पर दिलि जा गनी हूंदा आहिनि त जॾहिं हू पंहिंजी ताक़त आहर ख़ुदा जी राह में पंहिंजो थोरो माल ख़र्च कंदा आहिनि त अल्लाह पाक जी रहमत सां उन्हनि जो थोरो ख़र्च कयल माल घणे माल खां अॻिते निकिरी वेंदो आहे। जीअं त 1 दिरहम 1 लख दिरहम खां वधी वियो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मक्की मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, 1 दिरहम 1 लख दिरहम खां वधी वियो। सहाबे कराम रज़ी अल्लाहु अन्हुम खे वॾी हैरत थी त कीअं 1 दिरहम 1 लख दिरहम खां वधी वियो। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, हिकु शख़्स वटि घणो माल हो, उन पंहिंजे माल मां 1 लख दिरहम ख़ैरात कया ऐं ॿिए वटि सिर्फ़ु 2 दिरहम हुआ, उन्हनि मां हिकु अल्लाह जी राह में ॾेई छॾियो। निसाई सफ़ो 415 हदीस 25-25। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, 1 दिरहम 1 लख दिरहम खां इन करे वधी वियो जो उहो 1 दिरहम उन शख़्स जो अधु माल हो। ॼण उन पंहिंजो अधु माल ख़ुदा जी राह में सदको करे छॾियो। जॾहिं त उन जी उबतड़ जंहिं शख़्स 1 लख दिरहम सदको कयो, हू
उन जे वॾे माल दौलत मां अधु न सिर्फ़ु हिकु हिसो हो, ॼण उन पंहिंजे अधु माल खां बि घटि सदको कयो। ईअं हिकु दिरहम 1 लख दिरहम खां वधी वियो। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु जो मशहूरु वाक़ियो बि आहे त पाण सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पंहिंजो अधु माल हाज़िर कयो। जॾहिं त ख़लीफ़ा अव्वल हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु पंहिंजो पूरो माल पेश कयो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, ए उमर, केतिरो माल हिते आंदो अथई ऐं केतिरो घर वारनि लाइ छॾियो अथई? अर्ज़ु कयाऊं, हुज़ूर, अधु आंदो अथमि ऐं अधु घर वारनि लाइ रखी आयो आहियां। पोइ सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु खां इहो ई सुवालु कयो त उन्हनि अर्ज़ु कयो, मां सॼो माल ई खणी आयो आहियां ऐं घर वारनि खे अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िम्मे करम ते छॾे आयो आहियां। तिरमिज़ी 380/5 हदीस 3695। कंहिं छा ख़ूब चयो आहे, परवाने को चराग तो बुलबुल को फूल बस, सिद्दीक़ के लिए है खुदा और रसूल बस। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु जो अधु माल हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु जे पूरे माल खां वधीक हो, पर पूरो माल न हो। जॾहिं त हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु जेको माल पेश कयो उहो हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु जे अधु माल जे मुक़ाबले में हो त घटि, पर छो त घर जो पूरो माल हो, इन करे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु खां अॻिते निकिरी विया। कॾहिं मालदार न थियण वारो शख़्स, जेको शख़्स माल जी महबत में गिरफ़्तार हुजे, उहो वीचारो कॾहिं मालदार नाहे थींदो ऐं हर वक़्तु माल जे चकर में फाथल रहंदो आहे। जहिड़ी तरह घाणे जी ढॻे जे का मंज़िल नाहे हूंदी, वीचारो हर वक़्तु हिक ई दायरे में चकर लॻाईंदो रहंदो आहे। ईअं ई दुनिया जी महबत में गिरफ़्तार शख़्स जी का मंज़िल नाहे हूंदी, उहो वीचारो बसि माल वधाइण जी कोशिश में लॻल रहंदो आहे, एसि ताईं जो उन जो मौत वाक़ई थी वेंदो आहे। क़ुरान पाक में इन तरफ़ तवजो ॾियारी वई आहे त जीअं त सिपारो 30 सूरत तकासुर जी आयत नंबर 1 ऐं 2 में इरशाद थिए थो, अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, वधीक माल जमा करण जी तलब तव्हांखे गाफ़िल करे छॾियो, एसि ताईं जो तव्हां क़ब्रुनि जो मुंहुं ॾिठो। चौथीं आफ़त, जेको शख़्स इन हाल में सुबुह कंदो आहे जो उन जो सभ खां वॾो मक़सदु दुनिया हुजे, त उन ते चौथीं आफ़त हीअ विधी वेंदी आहे त हू अहिड़ी उम्मीद में फासी पवंदो आहे जेका कॾहिं पूरी नाहे थींदी। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, केतिरनि ई माण्हुनि हीउ जुमिलो घणा ई भेरा ॿुधो हूंदो त उम्मीद ते दुनिया क़ाइमु आहे। जॾहिं कंहिंखे आख़िरत जी तयारी बाबति सम्झायो वञे ऐं मौत यादि ॾियारियो वञे त जवाबु मिलंदो आहे, उम्मीद ते दुनिया क़ाइमु आहे। बसि पोइ हीउ सोचे बानो दुनिया कमाइण में ईअं मसरूफ़ थी वेंदो आहे जो उन जूं उम्मीदूं ई ख़तमु न आहिनि थींदियूं। हिकु प्रोजेक्ट अञा अणपूरो हूंदो आहे त इन ई दौरान ॿियो शुरू थी वेंदो आहे। हिकु दुकानु संभालियो नाहे वेंदो त एतिरे में ॿियो खोले उन ते मुलाज़िम रखियो वेंदो आहे ऐं पोइ अॼोके हिन पुरफ़ितन दौर में केरु कंहिंखे कमाए ॾिए थो। आख़िरकार हिकु ॾींहुं अख़बार में ख़बर छपचंदी आहे त फ़लाणे दुकान जो मुलाज़िम माल खणी भॼी वियो। बहरहाल अञा ज़िंदगी जूं उम्मीदूं पूरियूं न आहिनि थींदियूं त मौत जी क़िसो तमामु करे छॾींदो आहे। ए काश दुनिया जी अजाई महबत असांजे दिलि मां निकिरी वञे ऐं अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची महबत असांजे दिलनि में रासिख़ याने पुख़्ती थी वञे। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए दुनिया जी महबत में गिरफ़्तार रहण वारो, ए दुनिया ख़ातिर ज़मीर विकिणी छॾण वारो, ए दुनिया खे ई सभु कुझु सम्झण वारो, ए हर वक़्तु बैंक बैलेंस वधाइण जी फ़िक्र में बदमस्त रहण वारो, तव्हां लाइ लम्हे फ़िक्रिया आहे त क़ुरान पाक जी सूरह हम में इरशाद थिए थो, वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन व अद्ददह यहसबु अन्न मालहू अख़लदह कल्ला लयुंबज़न्न फ़िल हुतमह वमा अदराक मल हुतमह नारुल्लाहिल मूक़दह अल्लती तत्तलिउ अलल अफ़इदह इन्नहा अलैहिम मुक़सदह फ़ी अमदिम मुमद्ददह। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान,
उन जे लाइ ख़राबी आहे जेको माण्हुनि जे मुंहं ते ऐब कढे पर पुठि गिला करे जंहिं माल गॾु कयो ऐं उनखे ॻणे ॻणे रखियो उहो सम्झे थो त उन जो माल उनखे दुनिया में हमेशह रखंदो। हरगिज़ न, इहो ज़रूरु ज़रो ज़रो करण वारे में उछलियो वेंदो। ऐं तोखे कहिड़ी ख़बर जो इहा ज़रो ज़रो करण वारी छा आहे? इहा अल्लाह जी भड़कायल बाहि आहे। इहा जेका दिलुनि ते चढ़ी वेंदी बेशक उहा उन्हनि ते बंदि कई वेंदी ड्रिघनि थंभनि सां। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, क़ुरान पाक जे इन्हनि आयतुनि मां इबरत जो सबक़ हासिल करियो। अल्लाह पाक चुगल ख़ोरनि, ग़ीबत करण वारनि ऐं ॻणे ॻणे नोट रखण वारनि खे तंबीह फ़रमाए रहियो आहे। घणा माण्हू पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी तरह गुज़ारींदा आहिनि ॼण उन्हनि खे मरणो ई नाहे। जवान बि ऐं 80-90 सालनि जो पोड़ो बि पंहिंजी आख़िरत खे विसारे टीवी जे साम्हूं वेही फिल्मूं ड्रामा ॾिसी रहियो हूंदो आहे, ॾाढ़ी कटराए रहियो हूंदो आहे, गार गंद करे रहियो हूंदो आहे, जेको मर्ज़ी में ईंदो आहे कंदो आहे ऐं हर वक़्तु उन ते बसि हिकु ई धुन सवार हूंदी आहे त किथां खां माल हथु अची वञे। यादि रखो, क़ुरान पाक असांखे ख़बरदार करे रहियो आहे त अञा संभिलजी वञो, न त पोइ सवाइ अफ़सोस जे कुझु हथु न ईंदो। ए काश असां पंहिंजी ज़िंदगी इस्लाम जे रोशन उसूलनि ते गुज़ारियूं ऐं सुन्नतुनि ते अमल करण वारा बणिजी वञूं। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।